हाणे ख़बर शामिल कंदासीं। KTN न्यूज़ स्कूल तारीख़ी स्कूल ते कब्ज़े जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। ठट्टो खां इहा ख़बर अवां ताईं पहुचाए पिया, जिते KTN न्यूज़ तारीख़ी स्कूल ते कब्ज़े जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब विरोही। जी महबूब, छा तफ़सील आहे? जी रोशनी, छठे जे तारीख़ी जेका गुजराती स्कूल आहे, जेके ॿिनि कुंभनि वारी स्कूल तौरु इमारत तौरु सुञातो वञे थो। तारीख़ी इमारत आहे, उन ते राति विच में पठाननि कब्ज़ो करे वरितो हो ऐं उते अदावती कमु शुरू कराए छॾियो हो। KTN न्यूज़ ते ख़बर न छॾण खां पोइ छठे जी ज़िले इंतिज़ामिया हरकत में अची वई। DC छठो उते पहुतो ऐं इंतिज़ामिया साण करे उते पहुतो त जेके कब्ज़ागीर आहिनि उहे फ़रार थी विया। उन हवाले सां स्टेज बि तयारु कयो वियो आहे। अला इख़्तियारनि जो माण्हुनि लाइ बाज़ाब्ता तौरु कार्रवाई शुरू कई वई आहे। उन सां गॾोगॾु जेका सूबाई वज़ीर आहे आर्कियालॉजी ऐं सकाफ़त ऐं सियाहत जो सरदार शाह, उन पिणु मामले जो नोटिस वरितो आहे। जंहिंखां पोइ सेक्रेटरी सकाफ़त सियाहत ऐं आर्कियालॉजी अली अकबर लगारी उन ठटे जे DC खे लेटर जारी करे उन खां तफ़सीली ॼाण घुरे वरिती आहे। उन सां गॾोगॾु ठटे जे सुञाण धुरनि में सख़्तु गिणती फैलियल आहे ऐं तारीख़ी माॻ ते कब्ज़े वारे मामले जे ख़िलाफ़ सुभाणे 12 वॻे ठटे में हिकु एहतियाजी मुज़ाहिरो जेको आहे मुख़्तलिफ़ सुञाण धुरनि पारां बि सॾायो वियो आहे। साॻिए वक़्त जेके स्टेक होल्डर्स आहिनि, ख़ासि तौर PP ठटे ज़िले सदर सादिक अली मेमन, MP रियाज़ शाह शिराज़ी समेत मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि बि इन अमल जी मज़मत कई आहे ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हायो आहे। ख़ासि तौर ते DC ठटो खे चयो वियो आहे त इन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। KTN न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ फौरी कार्रवाई खां पोइ ईअं थियो आहे जो तारीख़ी जेका माॻ आहे उन खां कब्ज़ो ख़ाली थी वियो आहे ऐं हाणे बाज़ाब्ते तौर ते उनजे म्यूनिसिपल कमेटी जी जेका इंतिज़ामिया मूजिबि उहा प्रॉपर्टी आहे उनजे हवाले कई वञे ऐं उन सां गॾोगॾु वधीक जेका कार्रवाई लाइ जेका आहे ऐं उनखे देवा ॾियारण लाइ सिंध हुकूमत खे लिखियो पियो वञे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त आर्कियालॉजी खाते छाकाणि जो उनखे तारीख़ी विरसो करार ॾिनो हो, तंहिं करे उन हवाले सां जेका आहे सकाफ़त सियाहत खाते खे आर्कियालॉजी खाते खे लिखियो पियो वञे त जीअं उनजी बाज़ाब्ता तौर ते मालिकी करे उनखे पंहिंजे जेको आहे इंतिज़ाम हेठि आणे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िम ठट्टो खां महबूब विरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। हाणे ख़बर शामिल कंदासीं कोठड़ी खां, जिते